हिन उम्मत में ही गाल काबिल तवज्जा मुस्नद अहमद बिन हंबल में अज वो हदीस पढ़ी है। हिन उम्मत में एक एड़ी शख्सियत हुई जेके सियारे जो सीओ असर न कंदो हो, उन्हारे जी गर्मी असर न कंदो जी। सुभान अल्लाह। सख्त सर्दी में वह शख्सियत हिन उम्मत जी नुमाया शख्सियत आ जेके सख्त सर्दी में उन्हारे जा कपड़ा पाए हलंदो। सख्त गर्मी उन्हारे जी मौसम में सीअ वारा कपड़ा पाईंदो, उनखे गर्मी न थींदी। गर्मी में सर्दी न थींदी, सर्दी में गर्मी न थींदी, कंहिं मौसम में कंहिं मौसम जो असर न थींदो। अल्लाह अकबर कबीरा। या हस्ती, या पाक हस्ती केड़ी ज़ात हुई? मुझे मौला अली शेर। असांजो रहबर अली अलिया, दिल में जो दिल पर अली, असांजो रहबर अली अलिया, दिल में जो दिल पर अली अलिया। अलिया है दर अलिया सफदर, अलिया मेहतर अलिया बेहतर, प्यारे नबी जो प्यारो बिरादर, प्यारे नबी जो प्यारो बिरादर, असांजो रहबर अली अलिया, असांजो रहबर अली अलिया, दिल में जो दिल पर अली अलिया। मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस अचे थी त हज़रत मौला अली जो संगतिया जेको रात जे वक्त में हज़रत अली सां रिहान कंदो हुयो, वो सैयदना हैदर करार के अर्ज कयई। कचहरी में पंहिंजे पाण में गुफ्तगू पई हले। अर्ज कई त सही माण्हू सियारे जी मौसम में कोटन में कंबलनि में जोराबनि में पाण खे लिकाइनि था, ऐं तव्हां हेड़े सख़्त सीअ में बि तव्हांखे सीअ जी का परवाह न हूंदी आहे। गर्मी में तव्हांखे ॾिसंदा आहियूं त सख़्त गर्मी में बि तव्हांखे गर्मी जा असरात तव्हांजे जिस्म ते नज़र न ईंदा आहिनि। ही छा सबब आहे? हज़रत हैदर करार फरमायो दादा, ही उन ॾियारे जी ॻाल्हि आहे जॾहिं ख़ैबर जो किलो फतह पे थियो। मुझे अखियुनि में सूर हुयो, मुझे अखियूं उथियल हुयूं, मां पंहिंजे खेमे में हुयुसि। मुझे दिल पर नबी मुझे पैगाम मोकिलियो त अली खे वठी अचो। ख़ैबर वारे ॾींहं ते मुझे सोने सरदार फरमायो तलात हाज़िर रहिया। ही झंडो उन्हे जवान जे हथ में ॾींदुसि, उन्हे मर्द जे हथ में ही झंडो ॾींदुसि जेको अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां मुहबत रखे थो, ऐं अल्लाह ऐं उन जो रसूल उन्हे सां मुहबत रखे थो। ॻाल्हि सम्झी या न? जेको अल्लाह सां मुहबत रखे थो, अल्लाह जे हबीब सां मुहबत रखे थो, अल्लाह वरी उन सां मुहबत रखे थो, अल्लाह जो रसूल भी उन सां मुहबत रखे थो। अॼु ही झंडो उन जे हथ में ॾींदुसि। अली अॼु ही झंडो फतह जी निशानी उन मर्द जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते अॼु ख़ैबर फतह थियणो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम पैगाम मोकिलियो त मुंहिंजो बिरादर अली किथे आहे। मां वठण आयो, मां जॾहिं पेश थियुसि त मुंहिंजे दिल पर नबी दुआ जा हथ कया, हे मुंहिंजा मौला सियारे जी सर्दी खां अलीअ खे बचाए, उन्हारे जे गर्मी खां अलीअ खे बचाए। नबी जा लफ़्ज़ निकिरी विया, रब मूं तो सर्दियूं गर्मियूं माफ़ करे छॾियूं। सख़्त सर्दी में मैदान जे ॿाहिरि निकिरी वञा त मूंखे सीउ असर न कंदो आहे। जो पाक पैगंबर जा लफ़्ज़ निकिरी विया, मालूम थियो त नबी जे लफ़्ज़नि जी तासीर मौसमुनि जे सल्लल्लाहु अलैहि मुझे अक्ल में तकलीफ हुई,
आका फरमायो अली अखियुनि में छा थियो अथई? अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह अखियूं दुखनि थियूं, पंहिंजे वात जी लुआब कढी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूबन पंहिंजे दहने अथर जी लुआब कढी, पंहिंजे लुआब सां हज़रत अली जे अखियुनि जो इलाज कयो आहे। लुआब दहन लगी वई, सारी जिंदगी वरी करे अलीअ जूं अखियूं ख़राब न थियूं। सुभान अल्लाह। दोस्तान गिरामी, हजरत मौला अली शेर खुदा, न स्यारे जो असर न उन्हारे जो असर। बाकी सारी उम्मत के अल्लाह ताला जल्ल शान जे प्यारे नबी फरमायो त सर्दी जे सीअ स्यारे जे सर्दी का पाण के बचाए। ऐं हिकिड़ी रिवायत में आ त अल्लामा इब्न रजब हंबली लिखियो आहे त इहा रिवायत ज़ईफ़ आहे। जॾहिं सियारो गुज़री वेंदो आहे त मलाइक हिक ॿिए खे मुबारक ॾींदा आहिनि। सियारो गुज़री वियो, जो महबूब जे उम्मत जा जेकी मिसकीन वीचारा हुया, जन वटि अझो न आहे, कपिड़ा लटा गरम मौसम जा कपिड़ा कोन्हनि, पैसो कोन्हे, हाणे त लुंडे जा जाम आहिनि, पर उहे मलाइक सगोरा हिक ॿिए खे मुबारक ॾींदा आहिनि। हुज़ूर जी उम्मत ते रहमत ऐं शफ़क़त फरमाए। हजरत सैयदना फारूक आज़म उमर आदिल पंहिंजे दौरे खिलाफत में सैयदना फारूक आज़म शाम मुल्क जॾहिं फतह थियो ऐं शाम मुल्क में सख़्तु सीउ पवंदो, तमामु घणी थधि पवंदी आहे। पोइ हज़रत सैयदना अली हुकुमनामो लिखियो, जेकी शाम जा आमिल हुया, शाम जा जेकी सरकारी ऑफिसर हुया, कारिंदा हुया या रैयत राज वारा हुया, उन्हनि खे अमीरुल मोमिनीन ख़त लिखियो त सियारे जी मौसम अची वई अथव, इहो सीउ तव्हांजो दुश्मन आहे, इन जे करे तव्हां पाण खे सीउ खां बचायो। छा कयो? छा कयो? जुराब पायो, कंबल कोटनि में पाण खे लिकायो ऐं पंहिंजे पाण खे सर्दी खां बचायो, जो इहा लॻंदी जल्दी आहे, छॾींदी देरि सां। हज़रत उमर जो फरमाए, सीउ लॻंदो जल्दी आहे ऐं छॾींदो देरि सां आहे। ऐं जेके अंदर में सीउ पइजी वेंदो आहे, उहो ॾिठो त वीचारो कीअं ॾकंदो आहे, सीओ बुखार थींदो आहे, 4 सवड़ियूं विझी सभु पियो ॾकंदो आहे। हज़रत सैयदना फारूक आज़म फरमाए त इहो सीउ दुश्मन आहे, इन खां पाण खे बचाए। दोस्तान मोहतरम, ही उम्मत जे अकाबिर एहतियाती तदबीर ॿुधाई त पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे घर वारनि खे सियारो अचे त लोयूं वठी ॾियो, जुराबा वठी ॾियो, उन्हनि खे सीउ खां बचण जे लाइ गरम कपिड़ा वठी ॾियो, कंजूस न थियो, बख़ील न थियो। जीअं पढ़िया लिखिया जेकी न, मां त चवां न जहिड़ो बेवकूफ़ ॿियो आहे ई कोन। अंग्रेजी खांदा स्कूलनि कॉलेजनि वारा सीउ में पिया ॾकंदा त लोई या अजरक चादर न वेड़ींदा, कन उघाड़ा सिक्या पिया ॾींदा। समझो था बाबा, सियारे जे सीउ खां पाण खे बचाइण महबूब जी सुन्नत आहे। ऐं पंहिंजे ला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका, ॼाणी वाणी हलाकत में हथ न विझो, ॼाणी वाणी हलाकत में हथ न विझो। हा, जॾहिं तव्हांजे अंदर में इश्क हुजे, जॾहिं तव्हांजे सीने में सिक हुजे, त इश्क जो लिबास अहिड़ो लिबास आहे जंहिंखे न सीउ चवे न। मोहम्मद सेवानी रहमतुल्लाह अलैह सेवन शरीफ जो हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो, मस्त दुर्वेश हूंदो, सख़्तु सीउ जी मौसम, सख़्तु सियारो, पारो ॼमी पवे, पाणी जे मथां हीअं बर्फ़ ॼमी पवे, अहिड़ो सख़्तु सीउ। पोइ हज़रत मखदूम मोहम्मद सेवानी रहमतुल्लाह अलैह अड़ल वाह वेहे थो न सेवन शरीफ जे पास, अड़ल दानिस्तर ॿ वाह आहे, सो अड़ल वाह में वञी टुॿी हणी पाणी मां ॿाहिरि निकिरे, बसि हिकिड़ो गोॾ ॿधल हूंदी हुयसि गोॾनि ताईं, ॿियो जिस्म ते न कपिड़ो न कुझु, सॼो जिस्म उघाड़ो, बसि रुॻे उघड़ ढकण जे लाइ दुन खां गोॾनि ते गोॾ ॿधल हूंदी हुयसि। पोइ उन थधे पाणी में टुॿी हणी पोइ उतर खे साम्हूं हणंदो, उतर जी थधी हवा लॻे, माण्हू पिया ॾकनि,
चलो हाय केड़ी हवा थदी सीनो ठरी हाय हाय इश्क दी गर्मी महबूब हकीकी जे मोहब्बत जी अंदर में पाए भड़के जन के सवड़ सिक जी तन पे पवे न पारो जन के सिक वारी सवड़ हुजे जन के इश्क वारी तपश गर्मी अंदर में बार इश्क दी भड़कंदड़ हुजे चलो हाय केड़ी हवा थदड़ी आ सीनो ठरी मानू चना सही ये मानू डकन ता पिया कंबलन कोटन जोराबन में लिखया पिया फरमाइंदो त बा सीए दी त मुके का खबर कोने का अल्लाह स्यारो आंदो आज मुझे लिंग ठरी पिया सुभान अल्लाह हुजूर गौसुस ज़मा पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैहि रब सदर मजार किरोड़े रहमत सदको सुन किबला सही फरमाइंदा हा त सख्त सीएन में भी साईं जन पंजे गोडन मुबारक या सतरुन का मथे को कपड़ो न विझंदा सख्त सीए में थोड़ो हेठों टंगुन मुबारकन के ढकींदा हा मथे सीने ते कपड़ो पाण विझी न सघंदा एडी इश्क जी बुजुर्गन की गर्मी जिक्र हज़रत मखदूम बिलाल सही रहमतुल्लाह अलैहि दादू वारो साईं मखदूम बिलाल जेको हाफिज़न ते वडो मेहरबान शहीद हज़रत मखदूम बिलाल सही जी अल्लाह जो जिक्र कंदा हा त ये बाहर वेही जिक्र न करे सघंदा पानी जो वडो टप हूंदो उन में अंदर वेही पो जिक्र कंदा थोड़ी देर का पो वो पानी टहकण लगंदो सुभान अल्लाह जी गर्मी हेठो बाहर बाहर बिया त पानी टहकंदो न ये पानी टहकण शुरू कंदो वो पाण बाहर निकरंदा पो यो मुरीद फकीर पानी खणी वनी पासे सा दरिया वंदो उन सिंधु दरिया में हारींदा त वो पानी दरिया में पवंदो त दरिया में जुंबश अची सुभान अल्लाह दरिया में मौज अची वेंदी वो पानी सजो बड़कण लगंदो अल्लाह जे जिक्र जा असरात उन पूरे दरिया जे उन टुकड़े एरिया में अची कनकट का पटका पड़ी कनोट्या कनचीर सदा वेहन साबरी सामो उतरहीर सदा वेहन साबरी सामो उतरहीर जे फना कया बेफकीर हलो त क्या पसौतन जा ओ जेके फना कया फकीर हलो त क्या पसौतन जा जो सल्लल्लाहु अलैहि घर में पानी जो हौद ठहर हुए उन हौद में वुजू फरमाइंदा जिन मन ये पानी में हथ विधन तो पानी थधो जावल पानी सख्त थधो पानी जिन मन पानी में हथ विधन पानी थधो लगुन ऐ बुजुर्गन के जहन्नम जी थधान याद अची वई ज़महरी वारी थधान बुजुर्गन जे अखियुनि में लुड़क अची विया वो हथ अंदर पियो रहियो नफ्स खे चयूं तड़े नफ्स ही दुनिया जी थधान ॾिसी वठ जहन्नम जे अंदर ज़महरीर अञा वधीक थधो अथई पोइ इएं हथ अंदर पियो रहियो अखियुनि मां ॻोढ़ा बहंदा रहिया त बचड़ जी अज़ाब अची वई
पानी चयो मुंहिंजा आका अॼु छा थी वियो जो सॼी राति तव्हां पाणी में हथ विझूं वेठा रहियो फरमायो मुंहिंजे ज़िंदगी ते इहा ॻाल्हि ॿिए कंहिंसां न कजांइ अॼु मूंखे जहन्नम जो अज़ाब यादि अची वियो तॾहिं सॼी राति मुंहिंजी रोंदे रोंदे ॻोढ़ा गाड़ी ते गुज़री वई चओ सियारे जूं तिखियूं रातियूं असांजे लाइ आज़माइश इम्तिहान जूं रातियूं हिन रातियुनि में इश्क वारा जागी करे पंहिंजे रब खे रिझाईंदा आहिनि उन्हनि खे परचाईंदा आहिनि टिघी सियारे जी राति कुझु देरि आराम करे नफ़्स जो हक़ अदा करे पोइ उथी वेही पंहिंजे मालिक जे हुज़ूर में वेही हथड़ा खणी मुनाजात कंदा आहिनि केॾी महिल ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे गुनाहनि खे धोराईंदा आहिनि केॾी महिल पेशानी सजदे में रखे पंहिंजे रब जी बारगाह में सरदरेज़ थी वेंदा आहिनि केॾी महिल ज़िक्र जूं लोलियूं ॾींदा केॾी महिल दुरूद और सलाम जी तवार कंदा अनवा अक़साम जूं इबादतूं करे पंहिंजे पुननि खे पिया परचाईंदा आहिनि ओ निंड न कजाए तूं निमाणी जागो जागो ऐं राति विहाणी ऐं निंड न कजाए तूं निमाणी जागो भेनरू ऐं राति विहाणी ओ राति जटींदी केतिरो विहाणी चओ अल्लाह जो वली खुदा जो साले वारो जॾहिं राति थींदी हुई त नवां कपिड़ा पाईंदो हुजे नवां न त वरी धोतल साफ़ कपिड़ा अतुर ख़ुशबू दिस्तार ॿधे पोइ ज़ाल चवेसि त साईं हींअर का बि कपिड़ा पाता अथव फरमाईंदो बाज़ार छो वञा छा बाज़ार छो वञा वाह सुञा गए साईं हींअर काॾे कपिड़ा पाता अथव माण्हू ॾींहं जो कपिड़ा पाए बाज़ार वेंदा आहिनि दोस्तनि जे दावतुनि में वेंदा आहिनि दोस्तनि सां मेला मुलाक़ातूं त ॾींहं जो थींदा आहिनि तव्हां ॾींहं जो मेरड़ा कपिड़ा पायो राति जो अच्छा उजरा लिबास ही तव्हां छाजे लाइ था पायो फरमाई त मां बाज़ार में वेंदो आहियां किसी यहाँ बाज़ार कहिड़ी आहे असां ॾिठो आहे त राति जो त सभु बाज़ारूं बंदि थी वेंदियूं आहिनि शाही बाज़ार बंदि फलाणी बाज़ार बंदि फलाणी बाज़ार बंदि राति जो त बाज़ारूं बंदि थी वेंदियूं आहिनि तव्हां कहिड़ी बाज़ार ॾिठी आहे जेका राति जो खुलंदी आहे भला सही बाज़ार में कुझु ॾिबो आहे कुझु ख़रीद कबो आहे तव्हां इहा कहिड़ी बाज़ार ॾिठी आहे छा ॾींदा आहियो छा वठंदा आहियो फरमाई त दुनिया जी बाज़ार में न वेंदो आहियां पंहिंजे रब करीम जे इबादत ऐं बंदगी जे बाज़ार में वेंदो आहियां अखियुनि मां ॻोढ़ा ॻारींदो आहियां ॻोढ़नि जी नक़द खणी रब जे अॻियां पेश कंदो आहियां पंहिंजे मालिक खां जन्नत ख़रीद कंदो आहियां रब जूं नेमतूं इन बाज़ार में मिलंदियूं आहिनि इन बाज़ार जो ख़रीदार बणिजी सारी राति वञी रब जो ज़िक्र कंदो आहियां नफ़ल पढ़ंदो आहियां ॻोढ़ा ॻारींदो आहियां रब जी बाज़ार में जा जन्नत जूं नेमतूं ख़रीद करे ईंदो आहियां ओ मिठा इहा बाज़ार त अॼु बि खुली पई आहे पर को गिराक हुजे न हम तो माइल बकरम है कोई साइल ही नहीं रब जी रहमत सॾे थी मालिक जी रहमत पुकारे थी छा हम तो माइल बकरम है कोई साइल ही नहीं राह दिखला
बुलाए किसे, कोई रह रहे मंजिल नहीं। मुझा दोस्तों, इन्हें बाजार जा ग्राहक बन जो, इन्हें बाजार में खरीदारी कयोड़े फकीरो वक्त वने वक्त वने वठो। मुझू गालियूं अचायूं न समझो, ही गालियूं अचायूं न समझो, ओ दाहिनन गालियुन के दिल ते लिखी वंजो। ही मजाक न आहे, ही मामूली गालियूं न थव, ही उहे गालियूं थव जेके तव्हां के दुनिया में भी कमी दियूं त आखिरत में भी कमी दियूं। ओ वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर करका कर कतयंदी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर करका कर कतयंदी। करका कर कटण जी कानी वेल वेहण दी। वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर करका कर कतयंदी। चो परदेसिया सिगे कर उड़न जी। ओ पखी परदेसिया सिगे कर उड़न जी। वाई छो विसाई वतन ते मरण जी। ओ वाई छो विसाई वतन ते मरण जी। कदे तो मारू छदे विया अबाड़ा। ओ कभी तू मारू छदे विया अबाड़ा। पखी पर देसी अड़ा मिठायूं डाना करे महल पूरी, करे महल पूरी। चुगी वठ के दाना पखी पर देसी अड़ा। ओ पखी रोज के वन मारी मारियूं। ओ पखी रोज के वन मारी मारियूं। उहे हंद खाली ॾिठासूं वथाणा। ओ ॾिठासूं वथाणा। पखी परदेसी अड़ा मिठायूं डाणा करे महल पूरी, करे महल पूरी। चुगी वठ के दाना पखी पर देसी अड़ा मिठायूं डाणा। चो आयो की न चरखो मुचरिय खे कतण में वियो वट तो गुज़री सड़ीअ जो सुम्हण में।
यकीन चल खोला चरिए खे कतण में ओ मजा न्याज़ निवड़ी ततीअ तंद न पाई दुनिया जे धन में उमिर वई अजाई ओ दुनिया जे धन मेरा उमिर वई अजाई हाणे थी हणी हथ हाणे थी हणी हथ आयो सिज लहण में हाणे थी हणी हथ आयो सिज लहण में आयो कीन चर खोला चरिए खे कतण में ओ अठई पार जागी जनीअ ओया पंजा सुट कयाऊं मजा पिर ते पूरा उहे मर त मर करे आरीअ जे आदिर में आयो कीन चर को चरिए खे कतण में ओ मुंहिंजा मिठा वक्त वञे थो जिंदगी जो गुल ॼाण कुमारजण वारो आहे जिंदगी जो सिज ॼाण लहण वारो आहे वक्त न विञाए ओ पिरी प्यारा हेड़ी मौसम मौसम सियारे जी डिघियूं डिघियूं रातियूं रब तोखे इने जे लाइ मिलायूं हिन त वेई रात जो जागी वेई चव अल्लाह जिक्र कर सोने सरदार ते दुरूद और सलाम पढ़ ओ मुजादा रात जे पोइसे में वयस्तगफिरून बिल असार रात जे पोइसे में सहर जे वक्त में उथी वई अस्तगफार पढ़ी पंहिंजे गुनाह जो रब खां माफ़ी पुयो भानो रात जो थी मथड़ो घाड़ो करे पांध गिचीअ में पाए पंहिंजे गिचीअ में गारो विझी पंहिंजे रब जे अॻियां वेही सुरगाट कर पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी पिन त मन पुनर परची पवे जो मेरे सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह करे सौदो कसे कचरो विहार में या रसूल अल्लाह वही जोनी तभी लजे खो वही जोनी पीरी तभी लजे कान का पेई वारे विख के अञान दे वधाय मिला उम्र सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह भरे दफ्तर गुनाहन जा इजो आयुसे अवांजे दर भरे दफ्तर गुनाहन जा इजो आयुसे अवांजे
दर दगाबाजी नरिया कुछ को कमायुम या रसूल अल्लाह मेरे सारी फरमायो मुझे सोने हबीब फरमायो त सख्त सर्दी में अणवणदड़ मौसम में जिनमल मानो वुज़ू कंदो आ ते ओ वुज़ू उन जे गुनाहन के बख्शे छॾींदो आ गुनाहन के मेटे छॾींदो आ दर्जन के वधाए छॾींदो आ ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजे आका फरमायो व इंतज़ारु सलाह वल मशीउल अक़दाम इलल जमात जमात नमाज़ अदा करण जे लाइ जेको माण्हू विखूं खणी वञे थो ये विखूं उन जे गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि ये विखूं उन जे दर्जनि खे बुलंद करे छॾींदियूं मशीउल अक़दाम इलल जमात पेरनि सां विखूं भरे वञण अंधेरी रातियुनि में उजाले ॾींहंनि में जेमल माण्हू वुज़ू सारे मस्जिद जे वुज़ू सारे विखूं भरंदो आहे नमाज़ जे लाइ पंधड़ा कंदो आहे इन कदम कदम जे एवज़ गुण जूं मदियूं मेटींदो ख़ताऊं बख़्शींदो दर्जा बुलंद कंदो वेंदो आहे टी ॻाल्हि मुंहिंजे आका फरमायो इंतज़ारु सलात बाद सलवात हिकिड़ी निमाज़ पढ़ी वरी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेठो हुजे इहो वेहण उन जे गुनाहनि खे मेटे छॾींदो इहो वेहण उन जे दर्जनि खे बुलंद करे छॾींदो वेठो आहे नमाज पढ़ी थोड़ी देर मस्जिद में वेठो हूंदो आहे बावजू नमाज पढ़ी मानो उन जगह ते वेठो आहे जेसी ताईं वेठो आहे तेसी ताईं 70,000 मलाइक उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं पिया घुरंदा आहिनि ओ मिठा ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ तूं मस्जिद में जल्दी कंदो आहियां जल्दी नमाज पढ़ी ॿाहिरि डोड़ंदो आहियां पर न का देर ख़ुदा जे घर में वेह इहो वेहण बि सजायो आहे इहे विखूं भरण बि सजायूं आहिनि इहे तुंहिंजे गुनाहनि खे मेटण वारा अमल अथई इहे टे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकी तुंहिंजे दर्जनि खे रब बुलंद करे छॾींदो हिकिड़ो ॾुखियाई जे वक़्त में वुज़ू करणु ॿियो जमात जे लाइ विखूं भरे वञणु ऐं टियों हिकिड़ी निमाज़ पढ़ी ॿी निमाज़ जे इंतज़ार में वेहणु इहे वेहणु इहे टई अमल अहिड़ा आहिनि जो मुंहिंजे आका फरमायो तव्हांजे गुनाहनि खे मेटे दर्जनि खे वधाए छॾियो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कम जूं ॻाल्हियूं हे अथई फ़ाइदे जूं ॻाल्हियूं हे अथई बाक़ी जेकी तूं सलाहूं मनसूबा दिलि में रखियूं वेठो आहे जन ॻाल्हियुनि में पंहिंजे ज़हन जा घोड़ा डोड़ाईंदो इहे सभु ख़्याल बातिल अथई इहे सभु ख़्याल अजाया अथई ओ मुंहिंजा मिठा इहे ख़्याल सभु कढ तूं रब जो वञ रब तुंहिंजा सभु कम सरंजाम करे ॾींदो जेकी तुंहिंजे दिलि जूं ख़्वाहिशूं आहिनि इहे ख़्वाहिशूं बि तुंहिंजूं रब पाणे पंहिंजे फज़ल सां पूरियूं कंदो पर तूं रब जो दर त वठी ॾिस न इहे ॻाल्हियूं कुलई कूड़ियूं करी गॾिजे मॾियूं मूड़ियूं इहे ॻाल्हियूं कुलई कूड़ियूं करी गॾिजे मॾियूं मूड़ियूं दुरियूं कड़ियूं ऐं चूड़ियूं ॾिसी दिलि न बहारी करबो मुसाफ़िर वाट नींदड़ तूं उथी जल्दी तैयारी कर मुसाफ़िर वाट नींदड़ तूं उथी जल्दी तैयारी
तैयारी कर सटे सांगा सभी सारा हलन जी बेहोशियारी कर वो मुसाफिर बाट नींदड़ तू उठी जल्दी तैयारी कर छदे कुंधर विया बनियूं जमींदारियूं खाता बनियूं जे कल परणियूं से अजरनियूं जे कल परणियूं से अजरनियूं हकीकत याद सारी कर लो मुसाफिर वाट वींदड़ तू उठी जल्दी मुसाफिर वाट वींदड़ तू उठी जल्दी तैयारी कर सटे सांगा सभई सारा हलण जी बेहोशियारी करदा मुसाफिर वाट वींदड़ तू उठी जल्दी तैयारी कर अमल सालन जी तैयारी कर मुझा प्री प्यारा त ही वक्त अल्लाह ताला संगे जिंदगी जो मिलायो आ तिने वक्त जो कदर कयो इने वक्त के सजायो बनाए पंजे रब जे हबीब के राजी करे दिखाई दोस्तों इंशाअल्लाह ताला सुबह जो मजलिस थींदी सुबह जो बना मोहब्बत जो गालियूं थींदियूं ऐं जेकी नवा दोस्त हुंदा उन्हनि खे ज़िक्र जी समझाणी भी इंशाअल्लाह सुबह जो ॾिनी वेंदी ऐं आख़िरी दुआ थींदी सुबह जो उन खां पोइ तव्हांखे लंगर बि खारायो वेंदो पोइ तव्हांखे इजाज़त मुंहिंजा दोस्तों अल्लाह ताला दिल शान इंशाअल्लाह असांजो हिन जाइ ते अचण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम इंशाअल्लाह असांखे अमलन सालिहन जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ही जेका गनीमत जी मौसम रब असांखे मिलाई आहे इन मौसम जी क़द्र शनासी जी रब तौफ़ीक़ नसीब फरमाए जो हिन सियारे खे अल्लाह जी इबादत सां मल्हाए रब्बिल आलमीन जी सुना वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन सुब्हानल्लाह हबीबिना मुहम्मदिन व आलिहि وأصحابه أجمعين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله إلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي بارك النبي كريم يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين जिया जिया तपे होती तिया ताने पंध में जिया जिया तपे होती तिया ताने पंध में को आगा जोनी पानी बारो चन
हो को सचो नी बानी पारो चंसी जिए जिए भिजे रात तिए तिए ताने पंध में जिए जिए भिजे रात तिए तिए ताने पंध में सुबह उठे बैठे तात बानी बारो चन्न जी ओ उठे बैठे तात बानी बारो चन्न जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सच्ची सिक मोहब्बत नसीब फरमाए। रब करीम शलहन मजलिस में असांजी हाज़री कबूल है मंजूर फरमाए। मालिक करीम शल असांखे उन वाट ते हलाए जने अल्लाह और हबीब राज़ी। सियारे जी मौसम जी आमद आहे। सर्दियुनि जी मौसम मोमिननि जे लाइ आज़माइश इम्तिहान ऐं बरखा जी मौसम हूंदी आहे। इश्क वारा मोहब्बत वारा जीअं थधि तीअं वध। इश्क वारा ये सबक का काम जीअं थधि ऐं कूड़ा जीअं थधि तीअं अधु। जीअं थधि तीअं अधु। ऐं मोहब्बत वारा इश्क वारा सिक वारा जीअं थधि तीअं सियारे जी मौसम ईमान वारनि जे लाइ मोमिननि जे लाइ रब जे पारां इनाम जी मौसम। मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस अचे थी मुझे आका फरमायो अश्शिता रबीउल मोमिन। सियारो मोमिननि जे लाइ बहार। सियारो मोमिननि जे लाइ बहार। जीअं बहार जी मौसम में गुल टिड़ंदा आहिनि, सब्ज़ ज़ारियूं थींदियूं आहिनि, बागनि में रौनकूं ऐं बहारियूं अची वेंदियूं आहिनि। गुल टिड़ंदा आहिनि त भौर फिरंदा आहिनि, वास वठंदा आहिनि ऐं हर पासे सावक शादाबी सब्ज़ ज़ारी थींदी आहे। माल मताव चरी ढोर साजा थींदा आहिनि। उन्हनि जूं डुबड़ायूं ऐं हीणायूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। वे कमज़ोर ऐं हीणा माल बि साजा ऐं सबर ऐं मतारा बणिजी पवंदा आहिनि। त सियारे जी मौसम में बि रब जे रहमत जा गुल टिड़ंदा आहिनि। मुख़्तलिफ़ इबादतुनि जूं राहूं ॿारनि जे लाइ खुलंदियूं आहिनि ऐं उहे अल्लाह जा ॿारा रब जी इबादत ऐं बंदगी जा वास वठंदा आहिनि। अल्लाह जी इबादत में एतिरो त कोशिश कंदा आहिनि जो उन्हनि जा रूहानी जिस्म शाहूकार ऐं मतारा बणिजी।
मुझे आका फरमायो त अशिता रबील मोमिन सियारे जी मौसम मोमिनन जे लाए मौसम बहार सल्लल्लाहु अलैहि सियारो छो ईंदो आहे उन्हारो छो ईंदो आहे इन जे अचण जा सबब कहिड़ा आहिनि साइंस छा बि चवे दुनिया जो दानिश्वर छा बि चवे दुनिया जो जोग्राफी जो माहिर इल्मे नुजूम जो माहिर सोलर सिस्टम जो माहिर भली खणी कहिड़ियूं बि तावीलूं करे पर असां जे लाइ त मज़हब उहो आहे जेको मदीने वारे मीर सेखारियो छो त सारी दुनिया जे दानावनि खां वॾो दाना मदीने वारो साईं आहे सारी दुनिया जे दानिश्वरनि जा अकुल फहम इदराक दंग थी वञनि मुंहिंजे दिलबर नबी जो इल्म अञा अॻिते मुझे आका जो इल्म अञा अॻिते आ छो त साइंस मगज़ मारी करे दुनिया जा दानिश्वर अञा ताईं मरीख ते पहुची कोन सघिया आहिनि चंड ते पहुचण जी दावा कई अथनि त असां चंड ते पहुता आहियूं भली पहुता हुजनि इस्लाम मना कोन कई आहे उन खां भली पहुता हुजनि हाणे चंड गाॾी ठाहियूं ऐं पंहिंजा राकेट वग़ैरह ठाहिनि था पिया मरीख ते पहुचण जे लाइ अरे मरीख त ही बीठो आहे असांजी ज़मीन सां ऐं चवनि था त हिन असांजो जेको निज़ाम शमसी आहे सिज वारो जहान जेको आहे इन में 3 खरब सितारा आहिनि घणा 3 खरब सितारा आहिनि उन 3 खरबन मजा हिकड़ी जमीन बा हिकड़ो चंद्र बा हिकड़ो सिज मरीख मुश्तरी नेपच्यून प्लूटो ये सब नंढड़ा सितारा आहिनि हे अञा जमीन का चंद्र ते पहुचण जी दावा कयूं चंद्र का हाणे मरीख ते वञनि था अञा हिननि सोलर सिस्टम के कोन समझो आ अञा त हिते जमीन जे गिर्द हिननि जो इल्म घुमी रहियो आहे पर मुंहिंजो दिलबर नबी हे निज़ाम शमसी के उकरी मेराज ते विया त सभिनी आसमान साइंसदान तुझो इल्म महदूद आ तुझो इल्म अञा ज़मीन जे गिर्द घुमी रहियो आहे तोखे आसमान जे हकीकतुनि जी कहिड़ी ख़बर जे आसमाननि जे हकीकतुनि में इल्म जी फरूड़ पुछड़ी अथई त मदीने वारे ऐं ॿुधो साइंस जो उसूल आहे ट्रायल एंड एरर छा ट्रायल एंड एरर इक़दाम और खता साइंसदान हिकिड़ो नज़रियो पेश कंदा त बाबा ही ॻाल्हि ही आहे वरी कुछ ॾींहंनि खां पोइ वरी नई तहक़ीक़ थी चवंदा न ईअं कोन्हे ही आहे वरी से उन ते सॼी दुनिया जा साइंसदान तहक़ीक़ करे 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 चवंदा न हाणे ही मसइलो ही आहे वरी से कंहिं कुंड मां ॿियो साइंसदान उथंदो हुननि जे नज़रिये खे रद्द करे चवंदो ईअं न ही आहे माना साइंस जी ॻाल्हि हिकु जाइ ते बीहण वारी न आहे ट्रायल एंड एरर आहे इक़दाम आहे उन खे खता साबित कई थी वञे हिननि जो इल्म जेको आहे सो अॼु हिकिड़ी ॻाल्हि सुभाणे ॿी ॻाल्हि परीअ टी ॻाल्हि पर मदीने वारे मीर जेका ॻाल्हि कई सा हिकु वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा मदीने वारो साईं न ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे जेकी ॻाल्हाईंदो आहे रब जे तरफ़ां मुंहिंजे आका खां पुछो त साईं सियारो छो थो अचे हे उन्हारो छो थो अचे ही सर्दी किथां थी अचे ही गर्मी किथां थी अचे ऐं दुनिया जे माण्हुनि मौसमूं कई ॻणायूं त सियारो आहे उन्हारो आहे बहार आहे सरव आहे 4 मौसमूं त असांजा सिंध वारा ॿुधाईंदा आहिनि पर अल्लाह जे क़ुरान 2 मौसमनि जो ज़िक्र कयो रहलत शिताए व सैफ लिइलाफि कुरैश इलाफिहिम रहलत शिताए व सैफ मोहब्बत रखी कुरैशन सफ़र सां पर सफ़र कहिड़ो सियारे जो ॿियो उन्हारे हज़रत इमाम मालिक सही रहमतुल्लाह अलैहि फरमायो
इमामुल आइम्मा इमामुल हरमैन हज़रत इमाम मालिक से फरमायो त रब जे कुरान बुधायो त मौसमू बहन अशिता वसैल शिता दी माना सियारो ऐ सैफ दी माना उन्हारो मुझा दोस्तों ये ब मौसमू जे के रब जे कुरान बुधायो पर सियारे में सर्दी अचे थी उन्हारे में गर्मी अचे थी भला जे सर्दी आई तो गर्मी कादे हली वई जे गर्मी आई तो सर्दी कादे हली वई ही किथों तो सी अचे जो मानू डकन था मानू भी सागा आई सिजो भी सागो जमीन भी सागी केरी मल डकूं पिया केरी मल पघर पियो वहे ही छाजे करे ही सर्दी किथों थी अचे ही गर्मी किथों थी अचे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस अचे थी तो मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो तो जहन्नम में रब बाहे बारी दोज़ख में रब बाहे भड़काई बाहे भड़कंदी रही बलंदी रही ताजो जहन्नम जी बाहे एडो त दहकी वई एडो त गरम थी वई जो दोज़ख रब के दाह दिनी त अकल बादी बादा ए मुझा अल्लाह मु दोज़ख जे हिकड़े हिस्से बे हिस्से के साड़े छड़ियो दोज़ख हिकड़ी शैन बिन शैन के साड़े छड़ियो पर जो पान के खावा थी ए मुझा रब करीम मुझे अंदर हेडी बाह भड़की रही आ ए मुझा मौला मुखे ओबर कढण जी तौफीक दे सुभान अल्लाह ए मुझा रब करीम ही जेका मुंह में बाह भड़की रही आ इन्हें बाह के कुछ घटाइण वधाइण जी मुखे इजाजत दे वो मुझे रब करीम इन्हें दोज़ख दे अंदर बाह भी खलकिया थद भी खलकिया हिकड़ो ज़महरीर जो दोज़ख जो अज़ाबा ज़महरीर जो जिते सख्त थद था पो कन के थद जो अज़ाब दिनो वींदो कन के गर्मी जो अज़ाब दिनो वींदो पो मुझा दोस्तों रब्बे ज़ुल जलाल दोज़ख के फरमायो त ए दोज़ख तो के इजाजत तो दिया त साल में बबेरा साह खण साल में घना बेरा मुझे आका फरमायो तो जहन्नम के रब फरमायो तो साल में बबेरा साह खण पो जड़े दोज़ख पंजो साह बाहर कढंदो आ तो दुनिया में गर्मी अची वेंदी आ दुनिया में तपश ऐं गर्मी उन्हारे जी मौसम जड़े दोज़ख पंजो साह बाहर कढंदो आ तो दुनिया में तपश ऐं गर्मी पैदा थी वेंदी आ जेडी मल दोज़ख पंजो थधो साह बाहर कढंदो आ तो दुनिया में थधाण सियारे जी मौसम अची वो भी रब जो रंगा ही भी मुझे रब जो रंगा उनमें भी हिकमता इनमें भी हिकमता उनमें भी इम्तिहान आता इनमें भी इम्तिहान जो सल्लल्लाहु अलैहि जहन्नम जने पजी बाफ बाहर कढंदो आ त धरती ते तपश गरमाश उन्हारो अची वेंदो आ दोज़ख जने पजी थधाण बाहर कढंदो आ त ज़मीन ते सियारे जी मौसम थधाण अची वेंदी आ पो इहा थधाण आणे रब पंहिंजे पाननि खे परखींदो आ त सच्चा कहिड़ा आहिनि त कूड़ा कहिड़ा आहिनि अल्लाह अल्लाह मुझे आका फरमायो मदीने वाले साईं सोने सरदार फरमायो तिरमिज़ी शरीफ दी हदीस मुझे आका फरमायो ता अशिता
गनीमतुल मोमिन। सियारे जी मौसम मोमिनन जे ला गनीमत गनीमत ताल लैलहु फकामहु वकसुर नहारहु फसामहु। सियारे जो रातियों डिघियूं वो निंड जो हक भी अदा कंदा, नफ्स जो हक भी अदा कंदा, वरी अल्लाह जी इबादत भी कंदा। वकसुर नहारहु सियारे जा ॾींहं नंढड़ा हूंदा आहिनि, उन ॾींहंनि में नफ़ली रोज़ा रखंदा, न बुख जी तकलीफ़ न उञ जी, उन्हनि खे पाणी जी घणी तलब थींदी, ॾींहुं बि नंढड़ो टेन्यूअर बि घटिजी वेंदो। मुंहिंजा दोस्तो ॾींहं जे वक़्त में नफ़ली रोज़ो रखंदा, राति जे वक़्त में रब जी इबादत कंदा। सियारे जी मौसम मोमिननि जे लाइ गनीमत आहे। मुझे आका फरमायो, मुझे सोने सरदार फरमायो त अस्सौम फिश्ताए गनीमतुल बारिदते। सियारे जे मौसम में रोज़ो रखण थधी गनीमत आहे। गनीमत सां ख़बर छा के सघबो आहे? गनीमत कहिड़ी शइ आहे? जॾहिं इस्लाम ऐं कुफुर हिक ॿिए में आमो सामो थियनि, मुकाबलो थिए, मैदान ते इस्लाम ऐं कुफुर जी पाण में लड़ाई लॻे, तलवारूं हलनि, तीर हलनि या बम तोब खाननि जो फायरिंग शुरू हुजे, पोइ माण्हुनि जा रत हारजनि, जिस्म कपजी टुकड़ा टुकड़ा थी वञनि, के ज़ख़्मी थियनि, के पंहिंजी जान कुर्बान करे छॾनि, पोइ जॾहिं अल्लाह ताला मुस्लमाननि खे फतह ॾिए, काफ़िर मैदान छॾे भॼी वञनि। काफ़िर मैदान छॾे भॼी वञनि, पंहिंजूं रनूं, पंहिंजा घर जा सामान, टपड़, असबाब, ढालूं, ज़िरूं, घोड़ा, उठ, बहेड़ा, जेकी पंहिंजा सामान छॾे काफ़िर भॼी वञनि, हाणे उहे सामान मुस्लमाननि जे हथ चढ़नि, इन खे चइबो आहे माले गनीमत। माले गनीमत छा चइबो आहे? जंग जी बाहि भरण खां पोइ, सिर वढजण खां पोइ माले गनीमत मिलंदो आहे। पर मुस्लमानो, ओ मुंहिंजा प्यारा भाइयो, हेॾे तवजह कजो, मुंहिंजे दिलबर नबी छा फरमायो? ख़ुदा जो कसम, मुंहिंजे आका जा लफ़्ज़ सोन जे पाणी सां लिखण जे लाइ। सोन कहिड़ी शइ आहे? इहे अखर दिलबर नबी जा पंहिंजे दिलनि ते लिखण जे लाइ। मुंहिंजे आका फरमायो, मदीने वारे साईं फरमायो त अस्सौम फिश्ताए गनीमतुल बारिदते। सियारे जे मौसम में नफ़ली रोज़ा रखण या थधी गनीमत आहे। न को तीर हलंदा, न को तलवार हले, न को सिर कटजनि, न को बाज़ू वधजनि, न को जानियूं फिदा कजनि, न को काफ़रनि सां लड़ाई कजे, बस रोज़ो रखो, मुफ्त में माले गनीमत खणंदा वञो। मुफ्त में थधी गनीमत ई आहे जो नफ़ली रोज़ो रखंदा वञो, जन्नत जूं जागीरूं वठंदा वञो, बेहिश्त जूं मायूं हासिल कंदा वञो। तव्हां जे लाइ इहा अहिड़ी थधी गनीमत आहे जंहिंमें न जान खे तकलीफ़, न सिर जो जोखो, बस नफ़ली रोज़ो रखे, शाम थींदी वञे त रब वटो माले गनीमत खणंदा वञो। रब तौफ़ीक़ ॾिए न त घटि में घटि सरकार जी सुन्नत आहे ख़मीस ऐं सूमर जे ॾींहुं नफ़ली रोज़ो रखणु। ख़मीस ऐं सूमर जे ॾींहुं नफ़ली रोज़ो रखणु मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। असांखे त फ़र्ज़ी रोज़ा कोन था पुॼनि। फ़र्ज़ी रोज़ा रमज़ान जा वटिया सटिया हमरा, ख़ुदा करे रमज़ान गुज़रे। पर अॼु ताईं मदीना मुनव्वरा में हली ॾिस त सूमर ऐं ख़मीस जी शाम थींदी आहे त
त मस्जिद नबवी में सुफरा लगा पिया हज़ारे माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन्हनि ॾींहंनि ते नफ़ली रोज़ो रखंदा आहिनि ऐं उन्हनि जी अफ़तारी सरकार जे दस्तरखान ते थी रब शल इन दस्तरखान ते असांखे बि वेहण ओ तुंहिंजे शाही दस्तरखान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंदर दा तुझे जुल्फ जे बंद कमंदर दा जिंदान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर भला जे हर खमीस अगर सूमर जो रोज़ो न रखे सकी तो महीने में घट में घट 3 दिहाड़ा नफली रोजा रखो ये अय्याम बीद जा दिहाड़ा सरबाहिन यानी 13 14 15 केड़ी तारीख न बबेरा चो 13 ये अय्याम बीद जा दिहाड़ा सरबाहिन मुझे आका फरमायो जेको अय्याम बीद जा रोजा रखे उन्हें जन सारी जिंदगी रोजे में गुजारे छड़ी रब जो कानून आ त मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालिहा जेको हिकूण नेकी कंदो तो उनके 10 बदलो ॾींदुसि 3 रोजा रखो 3 के 10 सां ज़रब कयो घणा थिया 30 जी 30 3 रोजा रखियो जणो 30 ई दिहाड़ा रोजे में गुज़ारे वरी जे महीने में ॿिया 3 रोजा रखियो सॼो महीनो रोजे में यानी हर महीने में 3 रोजा रखंदा वञो त अल्लाह ताला जल्ल शानो तव्हां के सॼी ज़िंदगी जे रोजे रखण सुभान अल्लाह ऐं मुंहिंजी जीजल अम्मा साइण सैयदा तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा सलामुल्लाह अलैहा नबी जी क्वारा मोमिनन जी अम्मा है सैयदा आयशा सिद्दीका साइण फरमाए थी तो मुझे दिलबर नबी सफर में तोड़े घर में कदे बि अय्याम बीस जा रोजा कोन छॾिया हर वक्त में हर ॾींहं में सफर में हूंदा हा या घर में हूंदा हा पर दिलबर नबी अय्याम बीस जा रोजा जरूर रखंदा सुभान अल्लाह बेशक चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सही मुस्लिम की हदीस मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो ता अला अदुल्लकुम अला मा यमहुल्लाह बिल खताया खबरदार छा तव्हां खे ॿुधाया एड़ी गाल बुधाया जे जे करण सा रब तव्हांजा गुनाह बख्शे छड़े एड़ी गाल खपे या न खपे कोई आयो मां पंजे गिरेबान में मां ॾिसां तो मां त गदलो आहियां गुनाहगार निकम्मो ऐं नालायक तव्हां सभिनी में मूं जहिड़ो ॿियो गुनाहगार कोन्हे अल्लाह अल्लाह मुझे आका साखे दस ॾिनो त ए गुनाहगारो अचो तव्हांखे अहिड़ी वाट ॿुधाया जेते हलंदो त रब तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो ऐं अहिड़ी ॻाल्हि ॿुधाया जेते अमल कंदो त रब तव्हांजा दर्जा वधाए छॾींदो दर्जा थींदा आहिनि मसलन दुनिया में हिकिड़ो माण्हू सिपाही आ सिपाही मो जमादार जमादार मो सूबेदार सूबेदार मो डीएसपी डीएसपी मो एसपी एसपी मो आईजी डीआईजी हलो वियो किसो मथे ये दर्जा बंदी आ रब जो हबीब तो फरमाए मदीने जो मीर तो फरमाए दिलुन जो तबीब तो फरमाए मुझो आका हबीब लबीब तो फरमाए त एड़ी गाल बुधाया जेते अमल कयो त रब तोजा गुनाह मेटे छड़े रब तव्हांजा दर्जा वधाए छड़े ॿियो ख़बर इहा ॻाल्हि असांखे बि खपे या न
इन गाल दे अमल कबो या न कबो इंशाअल्लाह ताला साहब अर्ज के मुझे आका सोना हबीब बुधायो वा केड़ी शे आ मुझे सोने सरदार फरमायो इसबाहुल वुजू फिस सबरात सख्त सर्दी दे मौसम जे अंदर तवा ठाहे ठाहे वुजू कयो रब तवा जा गुनाह बख्शे छड़ीयो सिया सर्दिया पारो लगो पिया उत्तर जी थदड़ी हीर लगी पिया नफ्स चवे तो समझ में चल जाए शैतान चवे तो समझ में चल जाए पर आशिक जिन पर तहज्जुद जो वक्त थी बिस्तरन ते सेल कंडा विछाए जींदा इन उनके बिस्तर ते आराम नहीं दो चौंदा हाणे पुनल के परचाए जी घड़ी अची वैया अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों सरकार मदीना फरमायो जरे मानू सुमंदो आ त शैतान चे उन जे क्यारी का ट्रे कंढूं दई उन ते मंत्र पड़ी विंदो आ छापड़ंदो आ उरकुत उरकुत लैलन तवीला अञा सुम रात डिघी आ ये ट्रे मंत्र पड़ी जंदो तो सुम अञा रात डिघी आ अल्लाह अल्लाह पो जेडी मल मानो उथी पवे थो त हिकड़ो मंत्र टुटी विंदो वुजू कई बियो मंत्र टुटी विंदो मुसल्ले ते भी नमाज लाची अल्लाह अकबर हाने टियो मंत्र भी टुटी विंदो उथियो आ त पंजा ॿ मंत्र अथस वुजू कयो थी त पंजा हिकड़ो मंत्र अथस घणा उथन था वेही वर्षो हां सर्दी की मौसम आजमाइशा पर खाए पर दोस्तों इश्क वारन दे लाए त छा कंदो सी छा कंदो पार चमके समर सिक जी तन ते पवे ना पारो सावण ऐं सियारो दिल ता दोस्त न विसरे पर जिए जिए भिजे रात तिय तिय तारे पंध में भोरी भी नतात जेका साजतन जी जिए जिए रात ठरंदी जिए जिए रात में थधाणी दी तिय तिय इश्क वारन के पदे पुनल जी तार तवार जागदी जो रातें होवने वडिया वडी ज्यादा इश्क होवे अडिया अडिया रातें होवने वडिया वडी ज्यादा इश्क होवे अडिया अडिया सिक लगी मेकू यार पुनल दी सिक लगी यार पुनल दी रोज रुआ करे रड़िया रड़िया रातिया हो वने वदिया वदिया यादा इश्क होवे अलिया अलिया जे जे रात वडी थींदी तीअं तीअं इश्क जी बात वडी थींदी न रात खुटे न बात खुटे न पुनल जी तात खुटे अल्लाह अल्लाह मुझे आका फरमायो मदीने वाले मीर फरमायो त टिन माण्हुनि खे ॾिसी अल्लाह खिली वेंदो आहे देहक जी सही सिधी माना कजे त देहक सरवा टांक ॾियण जी त ॻाल्हि मालिक करीम जी आहे रब्बे ज़ुल जलाल जी ॻाल्हि आहे मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त टिन माण्हुनि खे ॾिसी टिन शख़्सनि खे ॾिसी अल्लाह खिलंदो आहे रब अहिड़ो ख़ुशि थींदो आहे अहिड़ो रब ख़ुशि थींदो आहे जो इन्हनि ॿारनि खे ॾिसी अल्लाह खिलंदो आहे हाय हाय केड़ा लोग भाग वारा है ये बाना जेकी पंजे मालिक पंजे खालिक के खुश करें फकीरो महबूब रब के राजी कबो या जे रब दिसे हिन करमी गफारी इलाही फकीरन के दिसे रब खुश थे अल्लाह अल्लाह मुझे आका फरमाओ
त हिकिड़ो उहो माण्हू जेको सख़्त थधी रात आहे, मौसम थधी आहे ऐं घरवारी जे बिस्तर में गॾु आरामी आहे, पर ओॾी महिल तहजुद जी निमाज़ जे लाइ तहजुद जी निमाज़ जे लाइ पंहिंजे लिहाफ़ खे बिस्तर खे छॾी, घरवारी जो पासो छॾी ऐं उथी वुज़ू करे ऐं निमाज़ जे लाइ बीहे थो त इन बहाने खे ॾिसी अल्लाह खिली। ॿियो उहो माण्हू जेको सजदे में वियो, सजदे में निंड अची वियसि। छा? पर सजदो ईअं जे सुन्नत मुताबिक़ आहे, जीअं ठूठियूं ज़मीन खां जुदा हुजनि ऐं बगल खुलियल हुजनि ऐं हे रानू पेट सां मिलियल न हुजनि, जिस्म खुलियो हुजे, जीअं सुन्नत मुताबिक़ सजदो आहे। ईअं न त बस पइजी रहे निंड में, बदन खे कुशादो करे जीअं सुन्नत मुताबिक़ सजदे में पइजी वियो ऐं सजदे में निंड अची वियसि। सजदे में निंड अची वियसि, आराम में अची वियो, खोंघरा थो हणे पियो, पर रब ॾिसे थो ऐं रब खिले थो। अॼु मुंहिंजो बानो मुंहिंजे हुज़ूर में, मुंहिंजे बारगाह में पंहिंजो कंध, पंहिंजो पेशानी मुंहिंजे हुज़ूर में झुकाए, मुंहिंजो बानो कीअं न मुंहिंजे दर ते किरियो पियो आहे। इहो बानो निंड पियो आहे, रब खिले, रब ख़ुशि थो। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यहया ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलाम अला नबीना व अलैहिस्सलाम ॿई अल्लाह जा प्यारा पैगंबर आहिनि। कंहिं सफ़र में हुजनि त हज़रत यहया अलैहिस्सलाम राति जो वुज़ू कयो, निमाज़ पढ़ी, निमाज़ में सजदे में वियो, निंड अची वियसि। सजदे में अल्लाह जे नबी खे निंड अची वई। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो गॾु हुयुसि, ॾिठे ते सजदे में निंड थो करे पियो, इरादो कई त उथारियांसि। रब फरमायुसि त ए ईसा, मुंहिंजो यहया जिस्म सजदे में अथसि, इन जो रूह मूं रब जी बारगाह में हाज़िर। ए ईसा न उथारीस, मां रब इन ॾाढो ख़ुशि थो थियां पियो जेको मुंहिंजे हुज़ूर में सजदे में निंड पइजी वई। हिकिड़ा वरी नेत्री हूंदा आहिनि, घणे ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, क़िबला संजन हिते मातली में आया, जेका मस्जिद आहे कब्रिस्तान वारी, फ़कीर हूंदो न, निंड हूंदी घणी। पहिरीं रकात में सजदे में जो विया त वीचारे खे निंड अची वई। पहिरीं रकात सजदे में निंड अची वियसि। हाणे साईं इमाम वियो, निमाज़ पढ़ाए, चौथी रकात आहे अतहियात यको सजदे में पियो आहे, 3 रकातूं पढ़जी वियूं ऐं सजदे में पियो आहे। पोइ जिन महिल ईअं अखि खुलियसि, को पासे में खंघियो त अखि खुली, अखि जो खुली ॾिठई त माण्हू सभु क़ाइदे में अतहियात में वेठा आहिनि। हाणे सिधो थी ऐं पासे वारे खे पुछो, हाँ भाई निमाज़ हो गई? भाई निमाज़ हो गई? कि तेरी भी हो गई तो मेरी भी हो गई। ॻाल्हाई जो हुनखे बि ॻाल्हाई कि तेरी भी हो गई तो मेरी भी हो गई। जेको सुन्नत मुताबिक़ सजदे में वञे ऐं निंड अची वञेसि, अल्लाह ख़ुशि थिए थो, खिले। ऐं टियों उहो माण्हू जेको मैदान कारज़ार में, जंग जे मैदान में बीठो आहे, पोइ ॿिया माण्हू भॼी था वञनि, मसलन शिकिस्त थी वई, ॿिया भॼी था वञनि, पर हे अकेले सिर सीना सपर थियो, काफ़रनि सां लड़ाई बीठो थो करे, पुठी नथो ॾिए, मैदान में डटजी बीहे थो, सिर वञे त वञण ॾे, मुड़ण मोटण मिहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असुल आशिकनि खे। इहो जेको मैदान में पाण मल्हाए बीठो आहे, इन खे ॾिसी अल्लाह खिलंदो ई ख़ुशि थींदो। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु
मदीने वाले साईं फरमायो त तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾे। यादि आहे विसरी वई कहिड़ी ॻाल्हि हुई जेका तव्हांजे गुनाहनि खे मेटे न उहा ॻाल्हि कहिड़ी जेका मूं बयानु कई वज़ू जज़ाकल्लाह ख़ैर। रब तव्हांखे ख़ुशि कंदो आमीन रब तव्हांजे इल्म ऐं अमल में इज़ाफ़ो आमीन हाँ पहिरीं ॻाल्हि इहा जेका तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾे तव्हांजे दर्जनि खे वधाए छॾे। इस्बाग़ुल वुज़ू हीनल करीहात ॿी रिवायत में आहे हीन सबुरात सख्त सर्दी में या अहजाई जे वक़्त में ठाहे ठाहे वुज़ू करे सोणी तरह वुज़ू करे इहो वुज़ू बाने जे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। इसी तई जो बानो जिनमल हथ धोए थो त उनजे हथनि जा गुनाह मेटजी वञनि था। गुरड़ी कंदो आहे उनजे वात जा गुनाह बख़्शजी वेंदा आहिनि। जिनमल नक खे पाणी ॾींदो आहे उनजे नक जा गुनाह धोपी वेंदा आहिनि। मुंहुं धोंदो आहे उनजे मुंहुं जा गुनाह धोपी वेंदा आहिनि। तव्हांजो पाणी जो आख़िरी कतरो उनजे क्यारी खां हेठि किरंदो आहे उनजे ॾाढ़ी खां हेठि किरंदो आहे वॾो उनजो आख़िरी गुनाह हेठि किरंदो आहे। आऊं धोए थो जेमल पाण खां ठूठ को पाणी हेठि टिमेसि थो त जीअं पाणी टिमंदो थो वञे तीअं उनजा गुनाह छणंदा था वञनि। जेमल बानो कंध जी मख मथे जी मख थो करे कंध जी मख या कननि जी मख थो करे त मथे जा गुनाह कननि जा गुनाह कंध जा गुनाह बख़्शजी था वञनि। जेमल बानो पैर धोए थो तुंहिंजे पेरनि जा गुनाह धोपी था वञनि। पोइ जेमल बानो वुज़ू करे पोइ हीअं थो चवे त अल्लाहुम्मा जअलनी छा अल्लाहुम्मा जअलनी चओ अल्लाहुम्मा जअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुतत्तहिरीन वजअलनी मिन इबादिका सालिहीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। वुज़ू करे इहा दुआ पढ़े थो हर इने बाने जे ऐं जन्नत जे विच में सिर्फ हिकिड़ो पर्दो आहे। इन माण्हू जे जन्नत जे विच में हिकिड़ो पर्दो आहे। कहिड़ो? मौत आयो सिधो जन्नत मौत आयो वुज़ू का मामूली ॻाल्हि आहे वुज़ू का मामूली शइ आहे न। ख़ुदा जी इज़त जो कसम जेन तव्हांखे ख़बर पए त वुज़ू कहिड़ी इबादत आहे त तव्हां ॿिया सभु इबादतूं तव्हांखो विसरी वञो रुॻो रात्रि में वुज़ू कयो। अल वुज़ू अलल वुज़ू हसनता हिकिड़ो वुज़ू वरी मथां ॿियो वुज़ू करे नेकी जे मथां नेकी कोट जे मथां कोट रहमत ते रहमत। बावुज़ू थी घर मां निकिरे थो भली बाज़ार में वञे भली दुकान ते वञे मास्तरी ते नौकरी जे लाइ कारोबार जे लाइ वञे धंधो करे मज़दूरी करे धंधो दुनिया जो वणिज वापार करे बावुज़ू थी घर में जा निकितो आहे त रस्तनि ते अल्लाह जा मलाइका उन ते सलातूं पढ़नि। सफ़र में निकितो बावुज़ू आहे सफ़र मौत जिंदगी जो को भरवसो कोन्हे इत्तफ़ाक़ सां जेकॾहिं बावुज़ू आहे मौत अची वियुसि त क़यामत जे ॾियारे शहीदनि जे जमात में साईं फरमाए थो ढाल ढकियो छा जंहिं वक़्त में तीरनि ऐं तलवारुनि जी जंग हूंदी हुई न तीर हीअं चुटींदा हुआ त पोइ माण्हू ढाल ढकींदा हुआ लोह जी ठहियल हूंदी उहा ढाल सीने खे पुठाड़नि ते पाईंदा हुआ त जीअं तीर लॻंदो न त उन लोह ते असर ई न कंदो माण्हू महफ़ूज़ रहंदो दुश्मन जे तीर खां दुश्मन जे तलवार खां दुश्मन जे नेज़े ऐं भाले खां तलवार जे वार खां इहा ढाल बचाईंदी हुई। जहिड़ी तरह सां ढाल इंसान खे प्रोटेक्ट ॾींदी आहे उनजी हिफ़ाज़त कंदी आहे दुश्मन जे हमले खां महफ़ूज़ रखंदी आहे। मुंहिंजे आका फरमायो तव्हां ॿाहिरि निकिरो त ढाल ढकियो
बन चुसी वो ढाल केड़ी आ पाण फरमायो त बा वुजू थी निकरो शैतान जे तीरन का शैतान ए दुश्मन नफ्स जे फितरन का ये वुजू ता के बचाए वाह न तीर जाडे निकरो ताडे शैतान जा तिखा तीर है बेन जे ला हिकड़ो फकीरन जे ला 20 हां फकीरन जे कोई वंगा रहे शैतान बस संभाल जो पैर संभाल जो समझो था दुआ कयो से फकीर के लजाए जो न दुआ हिन टोले के लजाए जो तारी दुआ हलाए थी ये फकीर थियायो तो थी देखा आमीन ये न त वनी वरी को डिश ते वेठो केबिल जो प्रोग्राम जो तो से हाने ड्रामो ॾिसो को हाने अला अला मालिक हाने साईं जन ॾिसण त कोन था हिते मूंखे बस साईं जन कोन था ॾिसणी पर वाहिदुल कहार हां मुझो मदीने वाले मीर जी निगाहे कर ऐं असां जा अमल असां जा दफ्तर मुझे महबूब जी बारगाह में पेश किया हां पोजे हे असां जा प्रकार जो मुझे सोने हबीब वट पहुचन ऐं इहे तुंहिंजा प्रकार ॾिसी मुझो महबूब छा चवंदो हां खुश थींदो या नाराज़ थींदो हां वदा वो मिठा पंहिंजो पेर संभाले खड़ सही रस्ते ते हल चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हणो है तेरी था नारा असा पीर मुर्शिद वारा हणो है तेरी था नारा हाणे ॻाल्हि ॿुधो हे जे पैसा थोड़ी दो उठवे कदो त मां दुआ करूं अल्लाह पैसा न खपन मूंखे तव्हांजी मोहबत खपे उठवे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो असां पीर मुर्शिद वारा हणो है तेरी था नारा हणो है तेरी था नारा हणो है घणे सड़न सा गौसुल आज़म आहे पीर जिए जिए दस्तगीर जिए 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 हथलो नाचो जिए जिए दस्तगीर मुझो पीर दस्तगीर जिए जिए दस्तगीर जिए 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 दस्तगीर जिए जिए दस्तगीर गौसुल आज़म मुझो पीर जिए जिए दस्तगीर असा पीर मुर्शिद वारा हणो है तेरी ता नारा हणो है तेरी ता नारा भली सड़न साडा है तेरी था नारा भले सड़न साडा सारा असा पीर मुर्शिद वारा हलो मातली ने हलो जिते दीन जो किलो हलो मातली ने हलो हलो मातली ने हलो जिते दीन जो किलो असा पीर मुर्शिद वारा हणो है तेरी